इस्लाम जुदा है, कुफ्र जुदा है, हक जुदा है, ना हक जुदा है, सच जुदा है, कूड़ जुदा है, सही जुदा है, गलत जुदा है, खुदा के दीन का राजिया ओ जुदा है। अकबर बादशाह तो वारो दीन गजल हराम पाइया यो कुछ वो कौन है को अकबर तो मरी वो पर उन जे पुत्र बे साजा पैर वरता इमाम रब्बानी के जेल में मावा की किताब जो नालो दसी वना पढ़ो। अल्लामा अब्दुल कादिर बदायूनी तारीख लिखिया लिखे तो न दौर में एहराब सूफी मैदान में आया जन मार के चयो त कुतन जो ज़बानू चूसियो त नफ्स मरी था चवंदा हा सूअर में भी खुदा ही इंसान हे अखलाक कई में वहिया पर वाम जाए माम रब्बा गर्दन न झुकी जिसकी जहांगीर के आगे अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार। उन सने जेल में मेहनत ख्वाजा मोहम्मद मासूम ख्वाजा मोहम्मद सईद संदत फर्जंद हुआ जेल में गया अखिन में गोड़ा बाबा ता जेल में आयो चेत मुंजा पुत्र रोन परेशान थो जले मां जेल में आयो होस तई जेल जब बेरकू जे के हर कमरा जे के अनहाल हजारे किस्म जा काफिरन में होया हाने थोरो चक्कर लगायो चक्कर जो लगाईने ता हर कमरे में बांग पई अचे नमाज पई हले कुरान करीम जी तिलावत पई हले अल्लाह जो जिक्र पियो हले। अल्लामा अब्दुल कादिर बदायूनी लिखे तो हजारे काफिर जेल में रही इमाम रब्बानी मुसलमान कया उनन मास में वरी अल्लाह जा वली बनिया। मुर्सही जवाब दे जवाब दे जवाब बा सवाब दे। इमाम रब्बानी पंजी मुर्शिद ख्वाजा बाकी बिल्लाह जी बेअत आई ट्रिन साधन ट्रिन महीनन में मुर्शिद एड़ी मेहरबानी एरो फेज दे नहीं जो शेर खुदा सोहने सा गड आसमानन जा सैर मलकूत जा सैर तो करे आफाक जा सैर तो करे नबियन जा मकाम तो ॾिसी वलियन जा मकाम तो ॾिसी मुझे महबूब करीम जा आशिक़ो इमाम रब्बानी दे जेके मुर्शिद मेहरबानियों कयूं उहे साईं पंहिंजे मकतूबात में लिखूं। उन जो असां जे के दोस्त मौलाना हबीब रहमान साहब के मूं अर्ज कयो त तव्हां कई साल मकतूबा जो दर्स ॾिनो आहे सिंधी में तर्जुमो शरह लिखो साईं जो जी मां गरीब आ छपाए कोन सघंदुसि मां किथां ख़र्च कयां मुंहिंजो लिखो तूं छपाया बि माथो खपाया बि माथो छो त गिलाऊं बि थींदियूं बुरो बि माण्हू चवंदा पर मूं इहा ॻाल्हि क़बूल करे छॾी आहे। मरण खां पोइ ॾिसंदा त वाकई को नबी सोने जो ग़ुलाम हुयो जेको असां लाही ज़ख़ीरा छॾी। ओई किताब शागिर्द ता वटि ईंदो हिन खां ख़रीद कबो मुफ्त जो केर बि न सोचे छो त किताब वरी वरी छपबो आहे वरी वरी ख़र्च थींदो आहे। दुरूद मुंहिंजे दिलबर नबी ते ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वॾे आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत ज़ैनुल आबिदीन फरमायो मूं हदीस ॿुधी सोने बाबा हुसैन कंहिंखां नालो बि नथो वठो
कैखा ऐ नवाब शाही अल्लाह ती बात कैखा राजा चो कैखा जह जी जल मां हुसैन जणियो उन मां ओखे मुंहिंजो सलाम आहे परदेदार हयादार मदीने जे घोट जी न्याणिया जह जी जल मां हुसैन जणियो उन मां ओखे मुंहिंजो सलाम आहे महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा अखे मुंहिंजो सलाम आहे मेहरबानी करे मदीने वञो अदा मदीने वञो मूंखे सीड़ा आहे हेरे निहारियो मां तकब्बुर न पर मां चवां थो हुसैन जो हसन जो शान ॿुध त सुन्नत जमायत वारे जह जी जल मां हुसैन जणियो उन मां ओखे मुंहिंजो सलाम आहे महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा अखे मुंहिंजो सलाम आहे बेहदिया भलारो बेशक घर घर में जा ओही दिलबर जह जाए के सुनो शरफ मिलियो उन जा एक मुंहिंजो सलाम आहे ज़ैनुल आबिदीन ॿुधे तो बाबा हुसैन खां हुसैन सोनो फरमाया मूं हदीस ॿुधी पंहिंजे बाबा हज़रत अली मुर्तज़ा खां सोने अली फरमायो मूं ॿुधी सुहिणे नबीअ खां थानवी साहब तो लिखे त ज़ैनुल आबिदीन सुहिणो हुसैन सुहिणो अली सुहिणो नबी ये हदीस जी सनद सोनी जंजीर सिलसिलत ज़हब सोनी जंजीर हर एक रावी केडो प्यारो छा बुधो अली मुर्तज़ा नबी साईं का साईं फरमाए था कुंत नूरम बैन यदै रब्बी क़ब्ल खल्क़ आदम बिअरबअत अशर अल्फ आम आदम जा पैदाई न थियो हो उन जे पैदा थियण खां 14,000 साल अॻु में मां पंहिंजे रब जे अॻियां नूर हो घणा साल जोर सा थानवी साहब तो लिखे मुमकिन है अगर कोई दूसरी रिवायत मिल जाए तो हुजूर इससे भी पहले हो 14,000 दंग ना है ये भी रिवायत मिले नबी सही अञा अग में हुजे यकीनन वे रिवायत जे के आवाज क्या पढ़ो वे सभई बुधाई थो त महबूब सब का अव्वला खिलकत अव्वला वजूद अव्वला हस्ती अव्वला जले मिट्टी न हुई बशर ही न हो मलक फलक ही न अव्वल मदीने वारो इन जे करे मुझो अकीदो त मुझे दिल पर जी हकीकत नूर चाहे अदा जोर सा वडी आवाज भला अचो त मुस्तफा जे सहाबन उन्हनि खे त कुरान आयो थे या न थे आयो जेके डायरेक्ट नबी सुने जा शागिर्द जन जो उस्ताद मिठो मुस्तफा साईं जो चाचो वाहे सहाबी वाहे हजरत अब्बास अर्ज तो करे सुना मां अव्हां जे शान में कसीदो ठायो
चाहो त बुधाया नबी से चना चाचा कसीदा पर की बरेली तू छो तो पढ़ी साईं फरमाइदा कुल ला युफदिद इल्ला फाक चाचा चा पढ़ रब तुझे मुंह के सदे सरह साईं वडो कसीदो पढ़ियो उनमें हिकड़ी सिट हवा है व अंत लम्मा बुलित अशरकतिल अर्द बिनूर कबदा दिल उफकू मुझा महबूब जदह चवा जावा अहां जी नूर सा बिनूर का सहाबी चवे पियो नबी साईं बुधे पियो छले नथो रोके नथो मन नथो करे गलत नथो चवे बुद्धि दुआऊं पियो दे सहाबी चतो दात बिनूर कल उफकू हबीकत हबीब तवा जन जावा अहां जी नूर सा जमीन त चमकी पर दुनिया जा पासा पे रोशन थिया या रसूल अल्लाह हक चार या अली मुर्तज़ा सोनो दस्तगी अल्लाह दा बांधड़ो सहाबी जो अकीदो आ त नबी नूर यो सहाबिया हजरत काब बिन ज़ुहैर चोटी जो अरब शायर सब मुअल्लकात दुखो अदब जो किताब जेरो तेरो मौलवी वेठो भी नहीं दोआ समझदो ही कोन रो दुखो उनमें अल्लामा उनमें हजरत काब बिन ज़ुहैर जो कसीदो बाय बानत सुआद ओ सहाबी हबीब जे का शान पढ़ंदे साथो फरमाए इन्नर रसूल लनूर युस्तदा बिही बेशक सुनो रसूल नूरा जैसा रोशनी हासिल कई थी सहाबी तो चवे ऐ चवे भी नबी से जगा इन्नर रसूल लनूर युस्तदा बिही मुहम्मदुन मिन सुयूफिल्लाह मसलूलू बेशक सोहनो नबी नूरा तवज्जो फरमायो इन अरबी में तहकीक जो लफ्ज़ा ला ताकीद जो हरफा नूरुल जुमलो इसमें हुआ ये को हमेशा ते दलालत कंदो हुआ हबीब करीम जे सहाबी चयो हबीब घड़ी कन जे लान चंद दीहन जे लान हमेशा नूरे नूरा जैखा रोशनी हासिल कई वेंदी आ सहाबी चयो नबी से खुश थी करे महफिल माउथी पंजी पाक चादर उन जे किछीअ में इनाम था पाराइन एहरो महबूब के उन जो शान गायण वणो वा नतीजो निकतो त नबी सोनो नूरा जैते राजी हुजूरा जागो पक बुधायो सहाबन चयो नूर इमामन चयो नूर खुद नबी साईं फरमायो नूर कुरान करीम चयो नूर जीजल अम्मा सुभान सैयद आमिना मुझे दिल बर हबीब जी मुतालिक असां जो अकीदो तव्हां भी रखो जी खबर अथव नबी साईं जो अबो अम्मा नसब जो सिलसिलो हजरत आदम बीबी हवा ताईं
जन जन मां मुझो महबूब थींदो आयो उन्हनि में को बि काफ़िर न मुशरिक न गुमराह न बेनिकाह न ज़िना जो औलाद न जन जन मां नबी सही आयो वे सभई पाक साफ़ हुया अल्लाह ताला जो कुरान शाहिद नबी सही जो हदीसूं शाहिद आहिनि मुझो तफसीर अहसन बयान उन में मुइन मौजू ते वडो बहस लिखो आ पढ़ी ॾिसो मुझे दिल पर नबी जी ज़ात जा बामा काफ़िर न हा मुशरिक न हा बिदअती न हा नवाब शाह वारो कंहिं हिंदुअ जो अब्दुल्लाह नालो ॾेखार ॻाल्हायो अब्दुल्लाह नालो ॿुधाए त मुस्तफ़ा जे घराणे में शिरक न कुफ्र न हो बेनिकाह को भी अल्लाह अल्लाह मुझा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदम सोने का हलंदा आया हजरत अब्दुल्लाह में आया हजरत अब्दुल्लाह मां निकरी पंहिंजे जीजल अम्मा में आया जहरात नबी से अम्मा में आया अरबी किताब सीरत का किताब लिखन था नतकत कुल्लु ताबत लिकुरैश तिलकल लैल उन रात कुरैश जे सभनी चौपायन गाल्हायो रिठन बकरन गाल्हायो नाचन उठन गाल्हायो खोले खोले ॿुधायो त मोहम्मद सुहिणो पंहिंजे जीजल अम्मा में अची वियो एड़ा रहम करम जामी हवसा जो जबल ते गुल जमी भी अम्मा मिना फरमाए थी मुझा साईं मुंह में आया पर आम औरतन वारो जहां न हो जो कह बि उम्र जी पेट में बचड़ो ईंदो आ त पेट वडो थींदो जिस्म कमजोर थींदो रंग पीलो थींदो उथन वेहन में तकलीफ थींदी अम्मा फरमाए थी मूंखे का बि तकलीफ न हुई ऐं हुजे बि छाला जेको काइनात जे ला रहमत बणजी आयो आ ओ जीजल मां जे ला छा न हूंदो रहमत आहे कौन गाल्हाई वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला कबाई को शीरो शकर करने वाला बदन देश के दिल में घर करने वाला उतर कर हिरा से सुए कौम आया और एक नुस्खा कीमिया साथ लाया अम्मा फरमाती का भी तकलीफ न हुई एतरो खूह ते पानी भरण वञा त पानी पाणे मथी चढ़ी मक्के जे पत्थरन ते जुतीअ खां सवा पेर रखां मेन बंजी वञन हिटीअ में घेड़ा भितियूं सलाम कर सुके बुंड जे भर में बीहा साओ थी मथां बीही रहे गर्मी में निकरा ककर छांव पिया सुभान अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे हबीब सोने जा आशिको तवज्जो ॾेई ॿुधो अल्लाह करे असां जूं न्याणियूं असां जा बच्चा असां जूं मायरूं असां जूं भेनरूं असां जा नग दीनदार रहन नेक निमाज़ी रहन अल्लाह जे कुरान सां प्यार कन महबूब जे पाक बचरी खातून जन्नत जे रस्ते ते हलन बेपर्दगी न हुजे बेहयाई न हुजे बेखौफी न हुजे एतरी आजादी न जो दुनिया जा लोफर ऐं घुंट
पुटा उन्हनि खे तारे भी रहन मुझे महबूब जी जन्म मां फरमाए थी मां पर्देदार हयादार नवई महीना महबूब मुझे वजूद में हो हर महीने में अल्लाह जा नबी मुबारक ॼाणाईंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान छा चवंदा मुबारक बाद दुनिया में शह अबरार आते हैं हबीब के बिरिया कौने के सरदार आते हैं करेगा चांद को टुकड़े फलक पर जो इशारे से वही मुजिज़ नमा और हाथिए कुफ़ार आते हैं नारे तकबीर हाथ मथे करे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया मुझी महबूब जी जलमा सत्तू महीनो हुजूर अम्मा में हुआ हजरत अब्दुल्ला के अल्लाह घुरायो मलाकन जो मौला जो महबूब यतीम थियो रब जो मां आया ताके केड़ी पर कौन अची सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमायो मां आया त बाकी असा तवा जो ज़हन टोड़ंदो व्याजो खाऊं रिश्वत खाऊं ठगी कयूं हराम खाऊं अदा छाथो करी बच्चन लाथो कया मां चाहतो तो जो बच्चो पंहिंजे अमर जे पेट में हो तो उनके कह पे खाराए आने अल्लाह विसरी बाहर अल्लाह विसरी बेटा फरमाया तो जनी दांदन जनी दांदन बिच तनी तुझो सिरो जनी दांदन बिच तनी तुझो आसिरो पोए भारी सिज तो अव्वल दी उन्हनि खे वमा मिन आबतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन अम्मा सार फरमाई थी रब जो घबराए न मार ठो अम्मा फरमाई थी मां सोच में पई पियो जे हाँ नालो रखे हाँ बच्चो जो जमे त नालो कंहिंखां रखराया त अल्लाह जी मलाइका हाथ भी आवाज करे चयो आमना घबराए न इज़ा वलती है फसम्मी मुहम्मदा जने जणी त नालो रख जाए से मोहम्मद 9 महीनो जो रबीउल अव्वल ये कहिड़ो महीनो आजा जवाब जोर सार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल के सवाशिता के इस जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं यारो महीनों भलो महीनो रहमतो महीनो 12 तारीख सुमर जो वार हो महबूब जिला दुनिया के इंतजार हो छो त अचन वारो सभनी जो सरदार हो यतीम जो यार हो अड़ियन जो आधार हो पैगंबर जो बगदार हो मिस्कीनन मोहताजन जो मददगार हो अम्मा फरमाई दी मां पांजी कमरे में दर खड़को नबी साईं जी पुठी आई अदी की आई है बस तू अकेली हुई मुझे वनी रात रहा
वे वरी दर खड़ो बीबी हवा बीबी आसिया बीबी मरियम आयूं थोरो थदे से न तो का केर पूछे त बाही त कई सौ हजार साल अग में गुजारे वई हजारे साल बीबी हवा की था ऐ हजार बीबी आसिया के थो 600 साल बीबी मरियम के था ये की आयूं तो चईस त मुझो महबूब जद मेराज ते वियो 1.25 लख नबी मज़ार मा निकरी महबूब जे पुठा नमाज पढ़न जे ला कीअं निकरी आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवंदो बाबा थदो थी ओहो त नबी जो मेराज हो चईसु हो नबी जो मेराज हो ही वरी मुस्तफा जो मीलाद हो होते मर्द हो त मर्द आया हिते औरत ही त औरत आयो सुभान अल्लाह यो मसलो जुदा है त छा कबर वारा बाहर निकरी सघन यो मसलो जुदा है नहीं माना तो गाया मां एतरो अर्ज तो कया त अम्मा फरमाती वेठूं वरी जन्नती हूर सजो मुल्क चमके पियो मुझो कमरो रोशना ओच तो उन लगिया गिलास पानी जो दीवार मान तो सदन वारी चयो अम्मा मां जन्नत जो रिदवान आया कौसर जो पानी आंदो थम कौसर के अल्लाह ताला तुंजी हबीब जे सदके हबीब जी उम्मत ला पैदा फरमायो वा या क़यामत जे हारे हली कौसर पियंदा तू हाने ही पी रब भी राजी थी दो त महबूब भी राजी थी सुभान अल्लाह पानी पी तुम तारी करार बहारी थी मुझा सहना मुझे वजूद मा निकरण जी तैयारी सदचा सोना इस्लाम जुदा है कुफ्र जुदा है हक जुदा है ना हक जुदा